त केरु माण्हू चवंदा हिन सां पंहिंजे पीउ माउ खे घर में रहायो आहे, 3 वक़्त जी मानी ॾियूं था, पखो लॻो पियो आहे, हेॾी सहूलियत ॾियूं था, असांजो हक़ु अदा थी वियो, का तकलीफ़ नथा ॾियो। हाणे उहा एतिरी ख़िदमत खे उनखे वॾो सम्झंदा आहिनि। हिकिड़ो शख़्स मदीने जे दरबार में आयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूलल्लाह मुंहिंजी माउ ज़ईफ़ुल उम्र आहे, या रसूलल्लाह उहा न हली थी सघे न घुमी थी सघे। मुंहिंजा आका मदीने जा ताजदार, मां उनखे पंहिंजे हथ सां खाराईंदो आहियां। या रसूलल्लाह मां पंहिंजे अमड़ खे मां उनखे पाण वज़ू कराईंदो आहियां पंहिंजे हथनि सां। ऐं मदीने जा साईं, मां उन पंहिंजी मालदा खे कुलनि ते विहारे करे जाॾे चवंदी आहे मां होॾे वठी वेंदो आहियां। या रसूलल्लाह छा मां हक़ु अदा कयो आहे? छा मुंहिंजी माउ जो जेको हक़ु हो मां उहो अदा करे छॾियो? ख़बर त मदीने वारे छा फरमायो? हाणे इहो ॾिसो केॾो अमल आहे। पंहिंजी मसरूफ़ियात छॾे करे पंहिंजी माउ जो ख़्यालु रखो, उनखे खाराइणु, उनखे पीआरणु, उन वज़ू जो ख़्यालु रखणु, जाॾे चए पंहिंजे कुलनि ते उनखे सवार करे वठी वञणु, केॾी इहा जिदोजहद आहे, केॾो अमल आहे। मदीने वारा साईं पाण ख़बर अथव छा फरमायो? मदीने वारा साईं पाण फरमायो, तो पंहिंजे माउ जो 1% यानी 1% बि तो उन हक़ु अदा न कयो, अञा 1% बि हक़ु अदा न कयो आहे। बल्कि मदीने वारा साईं पाण फरमायो, तो तूं जेको बि इहो अमल कयो आहे, अल्लाह ताला तोखे इन जो वधीक सवाबु अता फरमाए, इन सवाबु वधीक मिलंदो। पर माउ जो वालिदेन जो हक़ु हिन में अदा रखी